रोड़ी तो सब पहला गणे उठते ठीक होगा वरी भी यार रमीर मां कुछ देर लाइ ॿाहिरि थो वञा छो वरी कंहिं पाशुले पुठियां बि वञी विया वञ बा प्यार तो समझो साॻियो आहे प्यार तो समझो साॻियो आहे प्यार ये शमीम नहीं ॿी का औरत आहे जे इहा शमीम आहे त एतिरो कीअं बदिलजी वई आहे 3 साल अॻु जॾहिं हूअ यूनिवर्सिटीअ में सोशोलॉजीअ में MA करे रही हुई तॾहिं त हू हालतुनि ते हावी हूंदी हुई हू आदर्शी हूंदी हुई खे ते अखी न ॿुॾंदी हुयसि तू रोमांटिक शायरी छो कंदो आहे मूं हिकु छोकिरीअ सां मोहबत कई आहे मुंहिंजी मोहबत जी इंतिहा इहा आहे त मूंखां अॻु तारीख़ जे जंहिं बि दौर में जेकॾहिं कंहिं मर्द कंहिं औरत सां मोहबत कई आहे त उहो मां हुयुसि मां मोहबत जी अज़ीम रिवायत खे बरक़रार रखण लाइ हर दौर में ईंदो रहियो आहियां ऐं हर दफ़े हिकु बेवफ़ा औरत जे इनकार जी बड़ची खाई मरंदो रहंदो आहियां मां तोखां जॾहिं बि इहो सुवालु पुछंदी आहियां त तूं अहिड़े क़िस्म जा मुबहम जवाबु ॾींदो आहीं बसि अॼु तोखे ॿुधाइणो पवंदो त उहा छोकिरी केरु आहे जेकॾहिं उहा छोकिरी मुंहिंजी मोहबत जी शिदत मुंहिंजे प्यार जी सचाई ऐं चाहत जी चढ़ाई महसूसु नथी करे सघे त पोइ या त हूअ पथर जी ठहियलु आहे या त मुंहिंजी आहुनि में असरु न आहे मां कंहिं स्कूली ॿार वांगुरु हिक तरफ़ी मोहबत जो इज़हार न कंदुसि दरियुनि ऐं घट घिटियुनि में तो दरियुनि ऐं घट घिटियुनि में तो वाजवी जी मूं हमेशह निहारियो आ प्यार तो समझो साॻियो आहे प्यार ख़बर थी अॼु मां तोसां आख़िरी दफ़ो मिलण आई आहियां आदर्शी अक्सर बदनसीब हूंदा आहिनि छो जो उन्हनि खे उन्हनि जी पसंदि जो साथी न मिलंदो पर मां ख़ुशनसीब आहियां मूंखे मुंहिंजो आदर्शी साथी मिलियो आहे हू बि मूं वांगुरु इनकलाब ऐं तबक़ाती कशमकश खां आज जे मुआशिरे जो हामी आहे असीं ईंदड़ आचर ते शादी पिया कयूं मुंहिंजो महबूब मुंहिंजे अंदर जो इबादत का वीरान करे मूंखां हमेशह लाइ धार थी वियो अॼु खां पोइ मीरा बाईअ जा भॼन मुंहिंजे दिलि जे भॼन जी शाहिदी ॾींदा अॼु खां पोइ जेको बि दर्दमंद इंसान काशीअ खां कालकान ताईं मीरा बाईअ जा भॼन ॿुधंदो मूंखे यादि कंदो समझो साॻियो आहे प्यार तो मूंखे यार छो विसारियो शमीम तो समझो साॻियो आहे प्यार तोखे पहिरीं नज़र में सुञाणणु मुश्किल हो ऐं मूंखां सवाइ तोखे ॿियो कोई सुञाणे बि न सघंदो
आहे। फ़क़ति कुझु इंसाननि लाइ, मूं जहिड़नि लाइ। न, देर या सवेर हर कोई इन घाणे में पीड़िजी वेंदो आहे। मां तोसां बहस न कंदुसि शमीम। जेके इन घाणे में पीड़जनि था से मूं वांगुरु मायूसी जी अलामत थी जीअनि था। टिनि सालनि में केॾो बदिलजी वियो आहे। धीउ आहे या पुटु? पुट नालो छा रखियो अथई? हेमू कलाणी। हिकु मुस्लमान छोकिरी पंहिंजे ॿार जो नालो हेमू कालाणी रखे, एॾी हिमत कंहिं मर्द ऐं औरत में मां न संभरां। तूं अज़ीम आहीं शमीम, असीम आहीं। मां सिंधु दरिया जो वहकिरो आहियां, वहां पई हिकु ॾींहुं ग़मनि जे समुंड में गुम थी वेंदसि। रोड़ी के न पियो वञे? तोखे कीअं ख़बर पई त मां रोड़ी पई वञा? मां हिते बुकिंग क्लार्क आहियां। तूं हींअर त मूंखां ई त टिकट वरिती। त तूं? मां तुंहिंजे अॻ कथीअ जे बिल्कुलु बरख़िलाफ़ CSP ऑफिसर न थी सघियो आहियां। मूं ईअं किथे चयो हुयो? मूं त चयो हुयो। शमीम, हाणे इहे लफ़्ज़ तोखां किथे उकलंदा? उहा शमीम त का ॿी हुई, जॾहिं लफ़्ज़ उछलाईंदी हुई त माण्हुनि खे मुंडे विझंदी हुई। होशियार, चालाक, ॻाल्हाइण जी बला, जंहिं मूमल खे अखियुनि में अलमास ऐं मजाज़ जा अंबूर हुआ, जेका दिलि वारनि खे ॿधा बाण हणंदी हुई, उहा बि उन शमीम खां वधीक घूरे घाईंदड़ न हुई। तोखे यादि आहे हिकु भेरे मां तोखे चयो हो लतीफ़ सरकार जो सुरमुमल राणो पढ़ियो अथई? हा, पढ़ियो अथमि। छो? उन में हिकु जोगीअ जो ज़िक्र आहे। आहे पोइ? तो उहो जोगी ॾिठो आहे? उन में हिकु मूमल जो बि ज़िक्र आहे। तो उहा मूमल ॾिठी आहे? हा शमीम, मां उहा मूमल ॾिठी आहे। उनजो मजाज़ ॾिठो अथमि, उनजो जमाल ॾिठो अथमि। मां काक कंदीअ ते देरो कयो आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त हीअ 21वीं सदी आहे ऐं मां उहो जोगी न आहियां जंहिं ते नींहं जो जड़ाव थियो हो। तूं हिकु भेरे मुंहिंजे बारे में रायो ॾिनो हो। मूं हमेशह तोखे इज़त जी निगाह सां ॾिठो आहे। तुंहिंजो रायो मुंहिंजे ऐं मुंहिंजे शाइरीअ जे बारे में हुयो। मूंखे यादि न आहे। तूं चयो हो त मां फरारवादी रूमानी शाइर आहियां। मां अॼु ताईं हिन फ़ैसिले ते रायज़नी न कई आहे। कराची एक्सप्रेस जो अराइवल छा आहे? अॼु अधु कलाकु लेट आहे ऐं हुन में अञा 40 मिंट पिया आहिनि। 40 मिंट? जेकॾहिं तोखे मुंहिंजी मौजूदगी बेज़ार थी करे त मां हलां थो। तर्स पाण मुंहिंजी ॿिए खे मुंझाई, तूं ईअं छो कंदो आहीं? मां खाक महल जे तिलसम में फासी पियो आहियां।
शायरी कंदो आहीं? ना, छो? मूंखे हिसे में मोहब्बत जी नाकामी मिली आहे ऐं मां पंहिंजी मायूसी ॿियनि जी झोलीअ में उछलाइणु नथो चाहियां। पाण 40 मिंट हिते बीठा हूंदासीं। कलेक्टरनि जो कमरो ख़ाली हूंदो। उहो बेंच बि ख़ाली आहे, जिथे मुनासिबु सम्झो था। साम्हूं बेंच ते था वेहूं। अच्छा, ये थई? न, छो? छो जो मां फ़रारवादी शाइर आहियां। ही जुमिलो त मूं 3 साल पहिरीं चयो हुयो, मूं विसारे छॾियो ऐं तोखे अञा ताईं यादि आहे। मां पंहिंजो जुमिलो वापसि थी वठां। तुंहिंजो इहो जुमिलो मुंहिंजे लाइ सभ खां वधीक अज़ीज़ मीरास आहे। मां इहो कीअं थो विसारे सघां। जॾहिं यूनिवर्सिटीअ जे सालियाने मैगज़िन में मुंहिंजी शाइरी छपी हुई ऐं तूं मुंहिंजा कुझु शेर पढ़ी मूंखे सॾियो हो, तॾहिं इहा मीरास मूं 3 साल अॻु मेड़े रखी हुई। वालेकुम अस्सलाम। मूं कल्ह मैगज़ीन में तुंहिंजी शाइरी पढ़ी। सुठी आहे, पर तुंहिंजी शाइरी मक़सद खां ख़ाली आहे। वरी कीअं? तुंहिंजी शाइरी इनकलाबी न आहे। मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजी शाइरी रिवायती आहे या जिदत वारी? मां फ़क़ति एतिरो ॼाणा थी त तुंहिंजी शाइरी इनकलाबी न आहे। अदब में इनकलाब जी माना ॼाणे थी? मां इन मौज़ू ते 3 कलाक लाॻीतो लेक्चर ॾेई सघां थी। त पोइ मुंहिंजी शाइरीअ खे फ़क़ति रुमानी छो थी सम्झे? छो जो हिन में मोहब्बत जी उपटार थिए थी। जॾहिं कंहिंखे दिलि लिबी आहे त पोइ ईअं ई थींदो आहे। तो कंहिंखे दिलि ॾिनी आहे? आहे हिकु अप्सरा। अप्सरा सां प्यार नाहे कबो। अप्सरा सां प्यार थी वञे त पोइ छा कबो आहे? तूं फ़रारवादी शाइर आहीं। मां तुंहिंजो चवण मूजिबि फ़रारवादी शाइर आहियां। एतिराफ़ थो कयां इन ॻाल्हि जो बि एतिराफ़ थो कयां त मां ज़िंदगी खां शिकस्त खाधी आहे। तूं त आदर्शी उसूलनि जो हीअं, पोइ तूं छो ज़िंदगी खां शिकस्त खाधी? तोखे कीअं ख़बर पई त मूं शिकस्त खाधी आहे? मां तुंहिंजे अखियुनि में मातम कदो ॾिसी सघां थो। मां अहिड़ी शख़्स जी मुंतज़िर आहियां जेको इनकलाब ऐं तबक़ाती कशमकश खां आजी सोसाइटी जो हामी हुजे। मां सम्झां थो, तॾहिं अॼुकल्ह तव्हां भले सॼी यूनिवर्सिटी में चोबोल थिए, मां अॼु ॾींहुं ताईं कंहिंजी परवाह नाहे कई। वाकई तूं सियासी लीडर आहे। जलसनि जुलूसनि में शागिर्दनि खे पिंड पाण करे छॾे, ऐं ॿियो त हुन वटि लफ़्ज़नि जो जादू बि त आहे। हा, हू इनकलाब ऐं तबक़ाती कशमकश खां आजी सोसाइटी जो क़ाइल आहे ऐं हुन में उहा हर ख़ूबी मौजूदु आहे जेका मूं पंहिंजे आदर्शी साथी लाइ सोची आहे। शमीम, ग़म ऐं ख़ुशी लिकाइण नामुमकिन आहे। शायद तूं उहा नाहीं जंहिंखां 3 साल अॻु मां यूनिवर्सिटी मां जुदा थियो हुयुसि। ज़िंदगीअ में अज़ीम ख़्वाहिश जी तकमील खां पोइ तो आगूं को बि एॾो वेगानो नज़र न ईंदो आहे। शमीम, रात ॾींहं आतात तुंहिंजी मूंखे, रात ॾींहं आतात तुंहिंजी मूंखे, हर घड़ीअ साह तोखे तसारियो आहे प्यार, तोसां मुंहिंजो साॻियो आहे प्यार।
मूं तोसां मोहबत करे एवज़ में ज़िंदगी जी अकेला क़बूल करे वरिती आहे। तूं तूं मूंसां मोहबत कंदो हुएं? हा हा, का मोहबत अहिड़ी बि हूंदी आहे जंहिंजो इज़हार न कबो आहे। उहा मोहबत अज़ाब वांगुरु अकेले सिर भोगणी पवंदी आहे। पर पर ॼाणा थो त तूं शादीशुदा आहीं। मूंखे ढंगियूं ॻाल्हियूं करणु तोसां न घुरिजनि। पर तूं त मूंसां कॾहिं बि मोहबत जो इज़हार न कयो। हा, तूं कॾहिं बि पंहिंजी मोहबत जो इज़हार न कयो हो। मुंहिंजी शाइरीअ जो मर्कज़ तूं ही आहे। मां तुंहिंजी आरज़ू, तमन्ना, तुंहिंजे हुस्न, तुंहिंजे उल्फत ते शाइरी कंदोसि। इहो ई मुंहिंजे इज़हार जो नमूनो हो। मोठ में मूंखे बेइंतहा महिरूमी मिली। अॼु शाइरी बदिरां विछोड़ो मुंहिंजे वजूद जो हिसो आहे। तूं हिकु दफ़ो त पंहिंजे दिलि जो हाल ओरी हा, फ़क़ति हिकु दफ़ो। तोखे आदर्शी साथीअ जी ॻोल्हा हुई। बकौल तुंहिंजे मां फरारवादी शाइर हुयुसि। असल में आदर्श मां आहियां ऐं तूं मुंहिंजो आदर्श हुईं। तोखे हासिल करे न सघियमि। ज़िंदगी अकेलाइनि खे नज़रानो ॾेई छॾियमि। हींअर ॿुधाए त आदर्शी केरु आहे? तूं, तुंहिंजो मुड़ुसु या मां? मां तबक़ाती कशमकश में तमामु हेठें तबिके जी नुमाइंदगी कंदड़ आहियां ऐं पीड़िजी रहियो आहियां। तूं ऐं तुंहिंजो मुड़ुसु कॾहिं त हिन माशरे खे तबक़ाती कशमकश मां आज़ादु करायो। मूं ते ठठोलियूं थो करीं? मां अपखात करे सघां थो, पर तोते ठठोली त छा। तुंहिंजे बारे में कॾहिं ग़लति लफ़्ज़ बि उचारे नथो सघां। तबक़ाती कशमकश खां मिजाज जे बारे में थो पुछी न? असांजे मुआशरे में तबक़ाती कशमकश ॿिए नंबर जो मसइलो आहे। पहिरें नंबर ते इनफ़रादी परमार आहे, जंहिंमें हिकु वधीक ज़हीन इंसान ॿिए घटि ज़हीन इंसान खे पंहिंजे ज़ाती मक़सद ऐं ज़ाती गर्ज़ लाइ बेवाजिबी नमूने इस्तेमालु कंदो आहे। तूं पंहिंजी घरेलू ज़िंदगीअ मां त ख़ुशि आहीं न? तूं कॾहिं तो शादी करीं? मां कंहिं बि औरत सां शादी करे साणसि ऐं पंहिंजे प्यार सां बेवफ़ाई नथो करे सघां। मां सॼी उमिरि शादी न कंदुसि। घरे अचण में केतिरी देरि आहे? 5 मिंट। फ़क़ति 5 मिंट? तूं पंहिंजे बारे में छा सोचियो? मूं कॾहिं बि पंहिंजे बारे में न आहे सोचियो। मुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजो घर वारो कीअं आहे? उते त हली विच प्लेटफॉर्म ते था बीहूं। पर तूं मुंहिंजे सुवाल जो जवाबु त ॾिनो शमीम। अॻूणे तोखे ॿुधायमि न त इनफ़रादी परमार असांजी सोसाइटी जो पहिरियों मसइलो आहे, जंहिंमें हिकु वधीक ज़हीन इंसान ॿियनि घटि ज़हीन इंसाननि खे पंहिंजे मक़सद ऐं ज़ाती गर्ज़ लाइ बेवाजिबी नमूने पियो इस्तेमालु कंदो आहे। मां सम्झां थो त तूं मुंहिंजे घर वारे हिकु ॿी छोकिरी खे पासो ॾेई घर आणे विहारियो आहे। ॿी छोकिरीअ खे? हा, वठसि वञण खां पोइ ख़बर पई त मां बि पहिरीं छोकिरी न हुयमि। हू बेहद ज़हीन आहे। हुन हमेशह पंहिंजी ज़हानियत जो भरपूर फ़ाइदो खंयो आहे।
मूंखे अञा बि चाहीं थो। हाँ शमीम, मां तुझे हुकुम वारो रेल हेठां लेटी सघां थो। मुंहिंजे आदर्शी घर वारे मूंखे तलाक ॾिनी आहे। लैया प्लीज शमीम, लैया शमीम प्लीज, मां तुझे जिंदगी के खारे के भरींदुमि। रंजीत शेख शमीम, लैया शमीम प्लीज। तो समुझ साॻियो मां तोखे कॾहिं बि विसारे न सघंदसि।